हालानी खां इकबाल गाड़ी जी रिपोर्ट पेश कयूं था। हालानी भरसा ॻोठ सूमर फुलपुटर जे ॻोठाणनि जो बासर कमदार पनाह कुंभर जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो कंदे इलाही बख़्श फुलपुटर जलालुद्दीन मुश्ताक अहमद ऐं भक्त फुलपुटर ॿुधायो त असां अबनि ॾाॾनि खां हिन ॻोठ में रहंदड़ आहियूं ऐं असांजे घरनि भरिसां वॾेरे सावण खान महेसर जी ज़मीन ऐं बाग़ आहे, पर असां कॾहिं बि वॾेरे तकलीफ़ न ॾिनी। पर गुज़िरियल 6 सालनि खां ज़मीन जी रखवाली करण लाइ पनाह कुंभर खे कमदार मुक़रर कयो आहे, जंहिं बिना कंहिं जवाज़ जे असांजी ज़िंदगी अजीरन बणाए छॾी आहे। संदसि ज़मीन में लीमन जो बाग़ आहे ऐं समूरी ज़मीन छॾे असांजे घरनि जे भरिसां भाॼी ऐं पासनि खां कमंद पोखण बावजूद हिन जो को बि असांजे ॿार बचे या जानवर हिक तीले जो बि नुक़सान नाहे कयो, पर उन जे बावजूद बि असां मथां फसल भेल कराइण जा कूड़ा इल्ज़ाम हणी असां सां जहिड़ो करणु चाहे थो। हिननि चयो त असांजा पंहिंजा घर कचा आहिनि, पर ही चवे थो त घरनि अॻियां मुंहिंजे बाग़ जी भित खणायो, न तव्हां मथां कूड़ियूं एनसियूं दाख़िल कराए कूड़नि केसनि में फासाए हितां लॾाए छॾींदुसि। असांखे मोतमार धमकियूं ॾियण सां गॾोगॾु असांजी गैर मौजूदगीअ में अची करे असांजी औरतुनि सां गारगंद करे खूनरेज़ी कराइण चाहे थो। हिननि आला इख्तियारनि एसएसपी नौशरो पेरोज, डीएसपी मेरापुर, एसएचओ हालानी समेत वॾेरे सावण खान महेसर खे अपील कंदे चयो त कमदार खे हटाए असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। नाज़रीन, जीअं तव्हां हिन वक़्तु हालानी भरिसां ॻोठ सूमर खान फुलपोटरो में बीठो आहियां, जिथां जे माण्हुनि जी इहा शिकायत आहे त सावण खान महेसर जो कमदार आहे या उन जी ज़मीन संभालींदड़ आहे। उन माण्हूअ हितां जे सूमर खान ख़ासि करे पोटरो जे माण्हुनि सां वॾियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। पनाह कुंभर जो करे असां न आहियूं त बि माना मज़दूर माण्हू आहे परेशान कयूं वेठो आहे। सुबुह निकिरी आहे मज़दूरीअ ते, पोयों हे ॿार बचे खे गारियूं ॾेई, जे कुकुर पखी निकिरे त बि पकड़ियूं हली थो वञे, जे ॿकरी आहे कंजी त पकड़ियूं हली थो वञे। 2-3 ईअं ॿकरियूं माना हिननि खां मोटाए वरितियूं अथऊं। असांखे घर जे भरिसां माना हे रोज़ रोज़ परेशान कयूं वेठो आहे, निकिरी साह नथा कयूं मज़दूर माण्हू। क़ुर शरीफ़ ते बि माना हे पोइ बि माना ज़ोर ज़ब्ती कयूं वेठो आहे। ॾाढा मुर्ज़ी न लोड़ो थो हणे न छा। मुंहिंजे भाउ सां विढ़ियो आहे, उनखे ॾाढो असली रतावा कयो, ॾाटरा हयां अथई। हाणे बि एनसियूं वेनसियूं कराए चुको आहे, परेशान कयो अथई असांखे ॾाढो। असांखे तहफ़ुज़ खपे। डीएसपीअ खे एसपीअ खे अपील आहे असांजी, चङनि खे असांजी अपील आहे त असांखे माना तहफ़ुज़ खपे। बनी हीअ सावण महेसर जी आहे, काई पनाह कुंभर आहे, असांजे लाइ वाह वेलो करे चयो अथई। हे चङनि फ़ैसिलो कयो, 5 चकर हाणे असां पंहिंजो मुरीद खे 5 बार ॾेई पंहिंजो संधो कयो पकीअ भित जो। पोइ हे ॼाणनि हिननि जो धंधो ॼाणे, न लोड़ो था हणनि, न भित था कढनि, न असां ॿकरी छोड़े था साफ़ कयूं जे छुड़ी थी वञे ॿधी ऐं घर जो वञी बंदि करे। हिकु छेलो गुम थी वियो आहे, क़ुर घुमायो अथमि त कोन थो मिले, कुकड़ पकिड़े थो वञे। असां इन मां आहियूं त हाणे हिन खे हटाए सावण, ऐं ॿियो पाण काहे बनी या ॿिए हारीअ खे छॾे असांखे हिन तंग कयो आहे। ऐं वटेरो अपीलूं कंदो ऐं या दरख़्वास्तूं कंदो, थाणनि ते घुमंदो। हाणे असां इन मौजे फाथा आहियूं, असांखे तहफ़ुज़ मिले। ही चनू आहे ऐं महेसर सां गॾिजी असां सां नाजायज़ थो करे। सावण सां क़ुर शरीफ़ ते फ़ैसिलो बि थियल आहे, वॾेरो रखियो, वॾेरो मुरीद, वॾेरो असिंगर, पिणु ॿिया वॾेरा जेके ओड़े पाड़े जा 20 थी चुका हिते गॾिजी क़ुर शरीफ़ ते हेकर फ़ैसिलो कयो वियो। हुन न मञियूं, वरी ॿीहर कयो वियो। पोइ बि असां सां नाजायज़ थो करे, जेके असांजे दरनि त माल नथो निकिरी साह करे, न को नंढड़ो ॿारु निकिरी साह थो करे। असांखे गारियूं गंद ॾेई थो वञे, धमकियूं ॾेई थो वञे। सो असां हिन न पंहिंजो लोड़ो थो वणे, असां पनाह अचे त पंहिंजी पनाह कर, तुंहिंजी फसल जी तुंहिंजे फसल में असांजो माल वञे, तूं असांखे ॻाल्हि कर, असां तोखे फ़ैसिले ॾियण लाइ तयारु आहियूं। हिन जे भाउ खे असां दाहूं ॾिनियूं आहिनि, उहो चए थो असांजो भाउ सावण महेसर जे पोयों आहे, उहो माना नथो माना झले त उहो थो चवे तूं छिके रख, मां तोसां गॾु आहियां। नाज़रीन, जीअं तव्हां सूमर खान फुलपोटरो जे हारियुनि ऐं पोरियतुनि जा ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु आहे त ज़मीन जो मालिक सावण खान महेसर इंतिहाई शरीफ़ ऐं बहितरीनु इंसानु आहे ऐं जंहिंजी ज़मीन हिते असांजे घरनि जे भरिसां आहे ऐं गुज़िरियल 60 सालनि खां वठी हिते हुनजी ज़मीन ते असां बि कमु कंदा आहियूं ऐं ॿिया हारी बि कमु कंदा आहिनि, पर कॾहिं बि हुन असांखे तकलीफ़ न ॾिनी आहे। पर गुज़िरियल 6 सालनि खां वठी हिन ज़मीन जी रखवाली करण जे लाइ, मालिकी करण जे लाइ हुन जेको आहे सो पनाह खान कुंभर खे जेको आहे सो ॾिनी आहे संभालण लाइ, जंहिं हितां असांजियूं
तकलीफ़ूं ॾेई करे असांखे बेगुनाह कूड़नि केसनि में फासाइण खां अलावा जेको आहे सो रोज़ जेको आहे सो जहिड़ो करणु हुनजो मामूल बणिजी वियो आहे ऐं असांखे मोतमार धमकियूं ॾेई कूड़नि केसनि में फासाइण थो चाहे। हिननि जो मुतालबो आहे त असां आला इख़्तियारनि खां घुर था कयूं त बराए महिरबानी करे असांखे हिन माण्हूअ मां जान छॾाई वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे।